للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين وعلى آله وأصحابه أجمعين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لتؤمنوا بالله ورسوله وتعزروه وتوقروه وتسبحوه بكرة وأصيلا صدق الله العظيم وصدق رسوله النبي الكريم مولاي صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم محمد سيد الكونين والثقلين والفريقين من عرب ومن عجم هو الحبيب الذي ترجى شفاعته لكل هول من الأهوال مقتحم मोहज़्ज़ज़ सामीन हज़रात आशिक़ान मुस्तफ़ा उलमान मुस्तफ़ा मावा जे साम्हूं तक़रीर करण जे लाइ आया बीठो सिर्फ़ ऐं सिर्फ़ मुहम्मदी लिस्ट हुसैनी लिस्ट में नालो लिखाईंदा असां तमाम वॾा खुशकिस्मत जो हिन दजाली दौर में फिरौनी दौर में निमरूदी दौर में यजीदी दौर में असां तव्हांजा हथ उन अल्लाह जे कामिल अकमल वली आले रसूल औलाद अली जी दामन में आहिनि असांजी ये दुनिया भी आबाद है तो इंशाअल्लाह कबर में भी करम थींदो तो असांजी आखिरत भी आबाद सुभान अल्लाह छो जो मां दुनिया वारनि खे चवंदो आहियां ॿुधाईंदो आहियां कंहिंजी दिल ते कंहिंजी आंगुर लॻल आहे कंहिंजी दिल ते कंहिंजी आंगुर लॻल आहे असांजे तव्हांजी दिल ते आले रसूल औलाद अलीअ जी आंगुर लॻल आहे अल्हम्दुलिल्लाह असां हुसैन जा बुनियाद मजबूत है चार्ज कम असां हुसैन जो बुनियाद मजबूत है तो को टेंशन ना है
को असां खे दुनिया जो टेंशन ना है बस 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 इहो ही हूंदो आहे असां हुसैन खे त अल्लाह बि राज़ी हुजे अल्लाह जो हबीब बि राज़ी हुजे ऐं असां तव्हांजा कामिल अकमल मुर्शिद बि राज़ी हुजा सुभान अल्लाह सुभान अल्लाह दुनिया जी दुनिया वारनि जी का परवाह न आहे असांखे खपे त पंहिंजे रब जी रज़ा खपे असांखे खपे त पंहिंजे रब जे हबीब जी रज़ा खपे असांखे खपे त पंहिंजे मुर्शिदन करीम जी रज़ा खपे त मां इहो ई अर्ज़ु रखंदुमि सचे अक़ीदे सां सची मोहब्बत सां दिल वारे बर्तन खे सिधो रखणु असांजे तव्हांजो कमु आहे उन दिल वारे बर्तन खे भरणु सरकार मदीना शहनशाह मदीना जो कमु आहे मां इहो बि अर्ज़ु रखंदुमि त सचे अक़ीदे सां सची मोहब्बत सां असां हिते हिन दरबार में ख़ाली झोलियूं खणी आया सचे अक़ीदे सां सची मोहब्बत सां ख़ाली झोलियुनि खे सिधो रखणु असांजे तव्हांजो कमु आहे उन ख़ाली झोलियुनि खे भरणु अल्लाह जी अता सां पंहिंजी निगाह सां असांजे तव्हांजे कामिल अकमल मुर्शिद जो कमु आहे बेशक सुभान अल्लाह 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 हाणे उन सबक खे यादि कयो जेको मुर्शिदन करीमन असां तव्हांखे सबक ॾिनो कहिड़ो सबक ॾिनो बाबा से बुलंद इश्क सां मोहब्बत सां हथनि खे लहरायो ज़िक्र करे चओ अल्लाह अल्लाह इते तसव्वुर पंहिंजे कामिल अकमल जो मुर्शिद जो हुजे अल्लाह 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 बाबा से बुलंद तड़प पैदा कयो अल्लाह सब तारीफ़ूं अल्लाह ताला जे लाइ आहिनि जेको ख़ालिक व मालिक आहे अल्लाह ही महबूद आहे अल्लाह ही मक़सूद आहे अल्लाह वहदहु ला शरीक आहे अल्लाह ताला जी कुदरत बेमिसल बेमिसाल आहे अल्लाह ताला जी कुदरत बेमिसाल आहे बेशुमार दुरूद व सलाम बेशुमार दुरूद व सलाम आका अलैहिस्सलातु व सलाम जी ज़ात मुक़द्दसा जे मथा अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम की सब शान मकाम इज्जतूं अज़मतूं अता फरमाए इन दुनिया जे तख्ते ते मबूज़ फरमायो आहे चो असांजो नबी शान वारा बाबा से बुलंद चो असांजा नबी शान वारा बाबा से बुलंद चो असांजा नबी इज्जत अज़मत वारा चार्ज कम अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे सब शान मकाम इज्जतूं अज़मतूं अता फरमाए इन दुनिया जे तख्ते ते मबूज़ फरमायो आहे जेको अल्लाह जी ख़ास मेहरबानी चाहे था जेको अल्लाह ताला जी ख़ास
मेहरबानी चाहे तो मुकम्मल नथो थी सके। ईमान कामिल तन्हे थींदो जॾहिं सरकार लई सलातो व सलाम जी तज़ीम। ईमान कामिल अकमल मुकम्मल तन्हे थींदो जॾहिं सरकार लई सलातो रब जी तस्बीह पाकाई बयान कयो सुबह ऐं शाम। इन आयत करीमा में अल्लाह ताला हुकुम फरमायो है अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल ते ईमान आणण जो। हिन आयत करीमा में अल्लाह ताला हुकुम फरमायो है अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल ते ईमान आणण जो बग़ैर रसूलुल्लाह जी ताज़ीम ऐं तौक़ीर जे बग़ैर रसूलुल्लाह जी ताज़ीम ऐं तौक़ीर जे ईमान क़ाबिल क़बूल नाहे। सच्चो ईमान वारो उहो आहे जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताज़ीम तौक़ीर इज़्ज़त ऐं अदब व एहतराम हर शइ खां वधीक हमेशा कंदो रहंदो। सरकार सलातो सलाम जी तज़ीम ऐं तौक़ीर अदब व एहतराम असां ते वाजिब आहे लाज़िम आहे ऐं तज़ीम मुस्तफ़ा खां बग़ैर इबादत बेकार आहे। तज़ीम मुस्तफ़ा खां बग़ैर इबादत बेकार आहे। इबादत ऐं तमाम नेकियूं तॾहिं क़ाबिल क़बूल आहिनि जॾहिं सरकार जी ताज़ीम ऐं तौक़ीर अदब व एहतराम हर शइ खां वधीक कयो वञे। सुभान अल्लाह। काज़ी अयाज़ बयान करे थो कालब्नु अब्बास तुअज़्ज़िरूहु ऐ तजअलूहु वकालल मुबरद तुअज़्ज़िरूहु तुबालिगू फी ताज़ीमिही। हजरत अब्दुल्लाह बिन अब्बास फरमाइन था हजरत अब्दुल्लाह बिन अब्बास केर आहिनि सरकार जा सौट आहिनि। हजरत अब्दुल्लाह बिन अब्बास फरमाइन था हिन आयत करीमा में तो अज़्ज़िरू खां मुराद आहे हिन आयत करीमा तो अज़्ज़िरू खां मुराद आहे सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जी ताज़ीम घणी खां घणी कयो। वकालल मुबरद ऐं हज़रत मुबरद रहमतुल्लाह अलैहि तो अज़्ज़िरू जी माना लिखे थो तो सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जी ताज़ीम में खूब मुबालिगो कयो। सरकार जी ताज़ीम में खूब मुबालिगो कयो यानी अल्लाह ताला खां बाद हर कंहिं खां वधीक ज़्यादा ताज़ीम सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जी कयो। सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जी ताज़ीम ऐं तौक़ीर करण सां ईमान मज़बूत थींदो आहे। जेतिरो अदब वधीक हूंदो ओतिरो ईमान मज़बूत हूंदो आहे। सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जी ताज़ीम ऐं तौक़ीर करण सां ईमान मज़बूत थींदो आहे। मुहब्बत वधंदी आहे ऐं निस्बत पकी थींदी आहे। ऐं सहाबा कराम सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जी ताज़ीम ऐं तौक़ीर हर शइ खां वधीक कंदा। सरकार जे इर्दो गिर्दो फिरी वया सहाबा कराम सरकार जे इर्दो गिर्द फिरी वया ताकि सरकार जा वार मुबारक ज़मीन ते न किरन। सहाबा कराम असांखे सेखारे रहिया
हज़रत अनस छा थो बयान करे त मां ॾिठो जॾहिं सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजा वार मुबारक कतराइनि पिया त सहाबा कराम सरकार जे इर्दो गिर्द फिरी विया ताकि सरकार जा वार मुबारक ज़मीन ते न किरनि बल्कि उन्हनि मां हर हिकु सहाबी जी तमन्ना हुई त सरकार जा वार मुबारक मुंहिंजे हथनि में अचनि। यानी सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबा कराम सेखारियो आहे त सरकार जी तज़ीम ऐं तौक़ीर अहिड़ी तरह कयो जहिड़ी तरह अवां पंहिंजे ईमान जी हिफ़ाज़त कंदा आहियो। ईमान जी हिफ़ाज़त ईमान वारो कंदो आहे न त सरकार जी तज़ीम ऐं तौक़ीर बि अहिड़ी तरह कयो जहिड़ी तरह अवां पंहिंजे ईमान जी हिफ़ाज़त कंदा आहियो ऐं बग़ैर ईमान जे ज़रा गौर कजो बग़ैर ईमान जे को अमल क़ाबिल क़बूल नाहे ऐं बग़ैर ताज़ीम रसूल जे ईमान बग़ैर ताज़ीम रसूल जे ईमान क़ाबिल क़बूल नाहे। ईमान ईमान तॾहिं आहे जॾहिं ताज़ीम मुस्तफ़ा हर शइ खां वधीक कई वञे। गाल के समझो समझो गाल तो छा अर्ज़ कयमि बग़ैर ईमान जे वो अमल क़ाबिल क़बूल नाहे ऐं बग़ैर ताज़ीम रसूल जे वरी ईमान क़ाबिल क़बूल नाहे। ईमान ईमान तॾहिं आहे जॾहिं ताज़ीम मुस्तफ़ा हर शइ खां वधीक कई वञे। सुभान अल्लाह या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हज़रत केस फरमायो हज़रत केस फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुखा वॾा आहिनि याने इज़्ज़त अज़मत शान ऐं मक़ाम में साहबी कहिड़े तरीक़े सां इसो जवाब थो ॾे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुखा वॾा आहिनि याने इज़्ज़त अज़मत शान मक़ाम में ऐं मुंहिंजी पैदाश आमल फील साल यानी कुछ अग में थी यानी सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जी सहाबा कराम असांखे सेखारियाऊं त सरकार जी तज़ीम ऐं तौक़ीर सब खां वधीक आहे। उमिर उमर उमिर कंहिंजी उमिर कंहिंजी केतिरी बि हुजे वॾो हुजे या नंढो हुजे मर्द हुजे या औरत हुजे पर हर हिक जे मथां सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जी तज़ीम ऐं तौक़ीर करणु लाज़िम ज़रूरी आहे। सुभान अल्लाह चार्ज के हर हिक जे मथां सरकार जी तज़ीम ऐं तौक़ीर करणु लाज़िम ज़रूरी आहे यानी लाज़िम मलज़ूम आहे। त सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जी तज़ीम तौक़ीर करण सां कामयाबी मिलंदी आहे। त अल्लाह ताला पाण थो फरमाए त जहिड़ी तरह अल्लाह ताला क़ुरान मजीद फुरक़ान हमीद में इरशाद थो फरमाए फल्लज़ीना आमनू बिही अज़्ज़रूहु व नसरूहु वत्तबअु नूरल्लज़ी उन्ज़िला माहु उलाइका हुमुल मुफ़्लिहून। अल्लाह ताला फरमाए तो जन ईमान आंदो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते इते लफ्ज़ शाए अज़रूर ऐं तज़ीम कयाऊं व नसरूहु ऐं दीन में उन जी मदद कयाऊं यानी दीन जी खिदमत कयाऊं ऐं उन नूर यानी क़ुरान पाक जी पैरवी कयाऊं ऐं जेको क़ुरान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल थियो उलाइका हुमुल मुफ़्लिहून पोइ उहे ई कामयाब थींदा।
गाल समझ में आई यानी अल्लाह ताला फरमायो यानी अल्लाह ताला फरमायो दुनिया व आखिरत जी कामयाबी तने हासिल थींदी जॾहिं अवां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत सच्चो ईमान आने ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताज़ीम ऐं तौक़ीर कंदो त पोइ अवां कामयाब थींदव बेशक अल्हम्दुलिल्लाह असांखे सरकार जी रिसालत ते सच्चो ईमान मज़बूत ईमान पर उन सां गॾु असां में अदब सरकार सां अदब सरकार जो अदब व एहतराम बि आहे ऐं सरकार जी सच्ची मोहबत इहो करम आहे हिन दौर में अहले सुन्नत जमात या रसूल अल्लाह चवण वारे अदब सरकार जो अदब व एहतराम तज़ीम तौक़ीर त मां तंहिंजे चवंदमि त इहो मुर्शिद कामिल जी नज़र सां पैदा थींदी इहे पैदा न थींदी आहे किताबनि सां पैदा न थींदी आहे त ॿियो नंबर मुल्लनि मुफ़्तियुनि में त ॾिसो त केॾो तकबर हूंदो आहे पर जॾहिं अल्लाह जा कामिल अकमल वलीअ महफ़िल में वेहंदा आहिनि त उन्हनि जूं नज़रूं निगाहूं झुकियल हूंदियूं सुभान अल्लाह त दीन किताबनि सां नाहे ईंदो दीन तक़रीरुनि करण सां नाहे पैदा थींदो अरे दीन पैदा थींदो आहे त सचे कामिल अकमल वली मुर्शिद कामिल जी नज़र सां पैदा थींदो सुभान अल्लाह सरकार जी सच्ची मोहब्बत कंहिं मुल्ला मौलवी जी तकरीर सां नाहे पैदा थींदी ख़ुदा जो कसम आहे त सरकार जी मोहब्बत आलम रब्बानी अल्लाह जे कामिल अकमल वलीअ जी निगाह नज़र करम सां पैदा थींदी बेशक सुभान अल्लाह अॼुकल्ह जा मुल्ला मौलवी रणियूं करे रणियूं करे सुबह खां वठी शाम ताईं रणियूं कनि त उन जूं अहिड़ियूं त रणियूं आहिनि जो पंहिंजनि खे बि परायो करे छॾनि थियूं पर जॾहिं अल्लाह जो कामिल अकमल वली जॾहिं कुर्सी मुबारक ते वेहंदो आहे त तक़रीर मुर्शिद करीम कनि या न कनि आहे मुर्शिदनि करीमनि जो कुर्सी ते जलवा अफरोज़ थियण वेहणी ख़ुदा जो कसम हीअं निगाहूं जो फेराईंदा आहिनि जेके ख़ाली झोलनि वारा हूंदा आहिनि ख़ुदा जो कसम उन निगाह सां उन्हनि जूं झोलियूं भरिजी वेंदियूं आहिनि जॾहिं निगाहूं जो फेराईंदा आहिनि त ख़ुदा जो कसम हथड़ा खणंदा आहिनि त कर्ज़ वारनि जा कर्ज़ लही वेंदा मर्ज़ वारनि जा मर्ज़ दूर थी वेंदा आहे त मां तॾहिं त चवंदो आहियां हिते ज़बान सां अर्ज़ु कयो या न कयो त अल्लाह जो कामिल अकमल वली उहो आहे जंहिंजी नज़र दिलनि ते जंहिंजी नज़र दिल ते हुजे अल्हम्दुलिल्लाह त असां दुनिया जा दरवाज़ा खड़काए ॾिठासीं त पर अल्लाह जो कामिल अकमल सच्चो कामिल अकमल मुकम्मल अल्लाह जो कामिल अकमल वली जंहिंमां सरकार जी सीरत वारी झलक असांखे नज़र आई पर हिन वक़्तु दुनिया जा दरवाज़ा बंदि थी विया अगर रूहानियत फैज़ जो दरवाज़ो खुलियल आहे त कंबर तोखां दूर नाहे अचण तुंहिंजो कम आहे इरादो करण तुंहिंजो कम आहे पहचान अल्लाह जो कम आहे सुभान अल्लाह तू इरादे खे मज़बूत कर चार्ज कम त पहचान अल्लाह जो कम आहे हिते अची भली तू ज़बान सां अर्ज़ु न कर दिल में अर्ज़ु कर
रखण तुझो कम खुदा जो कसम तुझे कम के ठाण असां तव्हांजे कामिल अकुल मुर्शिद जो कम मुर्शिद हुसैन शेर हुसैनियत सुभान अल्लाह सुभान अल्लाह दुनिया वारन के केड़ी खबर को पैसन ते मस्ता को रियाल ते मस्ता को डॉलर ते मस्ता को दरहम ते मस्ता अल्हम्दुलिल्लाह असा मस्त आहियूं त मोहम्मद अरबी जी नजर ते मस्ता सुभान अल्लाह सुभान अल्लाह तू डॉलर सा पैसन सा रियाल सा खरीद थला त असा काजी नजर सा खरीद थला अल्लाह जे कामिल अकमल वली जी नजर सा खरीद थला बेशक बेशक चार कम न मुर्शिदन करीमन जी नजर दिलन ते हुंदी था फकीर तो समझो था अहले जिक्र वारा समझन था इन गाल के नवा भी अल्लाह करे समझंदा तो जने हर अल्लाह ताला हर कमाल और मायू चवंदम भले फतवाऊं लगन असा जे मुर्शिद जी हर अदा निरालिया हर अदा निरालिया असा जे मुर्शिदन करीमन जो उथण निरालो वेहण निरालो इहो भी चवा त निगाह फेराइण निराली जे नज़रूं फेराईंदा आहिनि उन नज़रुनि फेराइण सां अल्लाह जे कामिल अकमल वली जी नज़र फेराइण सां हज़ारनि न लखनि न किरोड़नि न मां चवां थो जंहिंजो हिसाब ई न आहे त उन्हनि जा कम ठही वेंदा बेशक हिते निगाहुनि सां कम ठहंदा अथई हिते निगाहुनि सां कम ठहंदा अथई निगाहे वली में सचो वली अगर वली इहो शेर ठहे थो त हिन दौर में असां तव्हांजे कामिल अकमल मुर्शिद हुसैन कंबर वारे ते ठहे थो निगाह वली में ये तासीर देखी बदलती हजारों लाखों की तकदीर सुभान अल्लाह केड़ी तकदीर ॾिठम केड़ी तकदीर ॾिठम शेर त पढ़ियम शेर त पढ़ियम पर बदलियल हिननि फ़कीरनि जी केड़ी तकदीर ॾिठम ज़ाहिर बाशरा ॾिठम बातिन बा ख़ुदा ॾिठम सुभान अल्लाह चार्ज कयम ज़ाहिर बाशरा ॾिठम न फ़कीरनि खे इन फ़कीरनि जूं दिलियूं इन फ़कीरनि जो बातिन बा ख़ुदा ॾिठम बेशक ए हुसैनी फ़कीर असां तव्हां खुशकिस्मत आहियूं बेशक असां तव्हां खुशकिस्मत आहियूं जो हिन दौर में असांजा उहे कामिल अकमल मुर्शिद आहिनि हे तोड़ वारा न थी जोड़ वारा बेशक चार्ज कयम असां तव्हांजा उहे कामिल अकमल मुर्शिद आहिनि जेके तोड़ींदा न आहिनि जोड़ींदा मुल्हनि जो दिमाग़ ख़राब थियो उन्हनि खे छॾे ॾियो पंहिंजी मोहबत में जीअं हलो था ईअं ई हलो ॿियो नंबर मुल्ला मौलवियुनि खे छॾे ॾियो वो किताबनि में गुम आहिनि वो किताबनि में गुम आहिनि असां मोहम्मद अरबी जी निगाहुनि नज़रुनि में गुम आहियूं सुभान अल्लाह सुभान अल्लाह तोखे पंहिंजे इल्म ते नेकिन ते नाज़ आ तोखे पंहिंजे इल्म ते नेकिन ते नाज़ आ असांखे नाज़ आहे त मोहम्मद अरबी जी निगाह नज़र ते नाज़ आहे असांखे नाज़ आहे त पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद जी नज़र ते नाज़ आहे ज़िक्र करे चओ अल्लाह इश्क सां मोहब्बत सां
चार्ज कयम सरकार जी ताज़ीम तौक़ीर अदब व एहतराम सिखणो अथव त साहबा कराम खां अल्हम्दुलिल्लाह हिन दिल में सरकार जी भी सच्चे मोहब्बत आहे न हिन दिल में सरकार जी सच्चे मोहब्बत आहे भाई असांजी मोहब्बत सरकार जे अहल बैत अतहार व युतहिरकुम ततहीरा सरकार जी अहल बैत अतहार सां असांजी सच्ची मोहब्बत सरकार पारत फरमाया तो मुझे अहल बैत जी पारत बेशक मुखां बाद मुझे अहल बैत सां प्यार मोहब्बत कजो मुझे अहल बैत जी दामन के न छॾिजो मुझे अहल बैत जी दामन के मजबूती सां पकड़जो अल्हम्दुलिल्लाह असां में सरकार जी मोहब्बत भी आहे तो सरकार जे अहल बैत अतहार अम्मा सैयदा तय्यब अम्मा खातून जन्नत जे दरवाजे जी मोहब्बत तुझे सलामन तो बच्चा बार गोर सुभान अल्लाह सुभान दोस्तों मेहरबानी करे जेके बीठा आयो जल्दी वेहो हुक्म मालकन जो तो जल्दी वेही रहो हजरत सिंह साहबजादन जो बयान जारी है हम वेही रहो सब चार्ज क्या तज़ीम सरकार जी तज़ीम तौक़ीर अदब व एहतराम सिखणो आहे त साहबा कराम खां रिवायत आहे मिस्वर बिन मखरम ऐं मरवान खां बयान कनि था उर्वा बिन मसूद जॾहिं बारगाह रिसालत में काफ़रन जो वकील बणिजी आयो जॾहिं काफ़रन जो वकील बणिजी आयो हो त साहबा कराम खे तज़ीम मुस्तफ़ा कंदे ॾिसंदो रहियो त जॾहिं बि सरकार पंहिंजो लुआबे दहन उछलनि पिया त साहबा कराम मां हर हिकु पंहिंजो हथ पियो झले जंहिंजे हथ ते सरकार जो लुआबे दहन किरे पियो वो सहाबी लुआबे दहन के पंहिंजे चेहरे ऐं जिस्म ते मले पियो जॾहिं सरकार साहबा कराम के हुकुम फरमान पिया त फौरन साहबा कराम सरकार जे हुकुम जी तामील कनि पिया ऐं जॾहिं सरकार वुज़ू फरमान पिया इएं लॻे पियो त ॼण साहबा कराम सरकार जे वुज़ू मुबारक जे पानी के हासिल करण जे लाइ हिक ॿिए सां विड़ी पवंदा इश्क में जॾहिं सरकार गुफ्तगू फरमान पिया त साहबा कराम सरकार जे साम्हूं ख़ामोश थी पिया वञनि सरकार जी ताज़ीम ऐं तकरीम जे करे ऐं सरकार जे तरफ़ नज़रूं खणी भी न पिया ॾिसी सघनि पोइ उर्वा पंहिंजे साथियुनि जे तरफ़ मोटी वियो ऐं साथियुनि खे काफ़िरनि खे चवण लॻो ए कौम अल्लाह जो कसम मां वॾनि बादशाहनि जी दरबारुनि में वफ़द वठी वियो आहियां मां कैसर किसरा ऐं नजाशी जहिड़े बादशाहनि जी दरबार में वियो आहियां पर अल्लाह जो कसम मां कोई अहिड़ो बादशाह नाहे ॾिठो जंहिंजा दरबारी उन जी अहिड़ी तरह तज़ीम ऐं तौक़ीर कंदा हुजनि
जेड़ी तरह मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जनजा साहबा कराम मोहम्मद मुस्तफा जी तहजीम तौकीर अदब व एहतराम करता यानी सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जी तहजीम तौकीर जेकॾहिं कम सिखणी आहे त साहबा कराम खां सिखे सरकार जी तहजीम ऐं तौकीर करण साहबा कराम जी सुन्नत आहे अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला असां अहले सुन्नत जमात या रसूलुल्लाह चवण वारनि खे साहबा कराम वारो अक़ीदो अता फरमाया तभी हदीसा अन अबी कतादत काल काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़ा उक़ीमतिस सलात फला तक़ूमू हत्ता तरौनी सरकार पंहिंजी तहज़ीम तौकीर अदब एहतराम पाण सेखारे रिवायत आहे अबू कतादा बयान करे तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो सरकार पंहिंजो अदब एहतराम तहज़ीम तौकीर पाण सेखारे रहिया आहिनि साहबी बयान करे तो सरकार फरमायो जॾहिं नमाज जे लाइ इकामत चई वञे सरकार फरमाइनि था जॾहिं नमाज जे लाइ इकामत चई वञे तेसी ताईं उथी न बीहंदा कयो जेसी ताईं असांखे न ॾिसो यानी सरकार फरमायो असांजी तहज़ीम खां सवाइ इकामत खां पहिरियां न उथंदा कयो यानी सरकार पाण साहबा कराम खे हुकुम ॾिनो असांजी तौकीर तहज़ीम अदब एहतराम कदा तो चार तो सरकार जी तहज़ीम तौकीर सिखणी अथव तो साहबा कराम खां सिखो ऐं अदब सरकार जी तहज़ीम तौकीर यानी सरकार पाण सेखारी तो असांजी तहज़ीम ऐं तौकीर अदब एहतराम असां इहा ॻाल्हि अगरि हिन दौर में अगरि सरकार जी तहज़ीम तौकीर अदब एहतराम सिखणो अथव त सुन्नन या रसूलुल्लाह चवण वारनि में जेके अल्लाह जा कामिल अकमल वली आहिनि उन्हनि मां सिखो बेअदब सरकार जी तहज़ीम तौकीर न सेखारींदा बेअदब ईमान खे खसीदा अल्हम्दुलिल्लाह इन दौर में सरकार जी तहज़ीम तौकीर अदब एहतराम मोहब्बत सेखारी आहे असां तव्हांजे कामिल अकमल मुर्शिद हुसैन अकबर वारे सेखारी सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह जा कामिल अकमल वली सरकार जी तहज़ीम तौकीर सेखारींदा अल्लाह जा कामिल अकमल वली सरकार जी सच्ची मोहब्बत दिलनि में पैदा कंदा आहिनि तॾहिं अल्लाह जा कामिल अकमल वली गुनहगारनि खे पंहिंजी नज़र निगाहनि सां ख़रीद करे मोहब्बत ऐं इश्क जा सबक़ सेखारे उन इश्क नबी में वञे मोहम्मदी प्लेटफॉर्म ते पहुचाए बेशक 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 हज़रत अल्हम्दुलिल्लाह असां सुन्नन जो साहबा कराम वारो अक़ीदो ॿी मां हदीस बयान कंदुमि चार कम असां सुन्नन जो साहबा कराम वारो उहो ई अक़ीदो आहे साहबा कराम जे अक़ीदे खां हेॾे होॾे न आहियो हज़रत ज़राए खां रिवायत आहे बयान करे थो अन ज़राइन व कान फी वफ़द अब्दुल कैस कान लमा क़दमना अल मदीनत फजअलना नतबादरु मिन रवाहिलना फनुकब्बिलु यद रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व रिजलैहि चार्ज क्या असांजो उहो ई साहबा कराम वारो अक़ीदो त रिवायत आहे हज़रत ज़रा खां जेको वफ़द अब्दुल कैस में शामिल हुयो ज़रा बयान करे थो असां मदीनतुल मुनव्वरा में हाज़िर
थियासी त असां जल्दी पंहिंजी सवारन खां लही करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंजे दस्ते अक़दस ऐं कदमन मुबारकन खे बोसो ॾिनो। जेको मुल्ला मौलवी ॿियो नंबर मुल्ला मौलवी चवे थो असांखे बोसो ॾियण मुर्शिद कामिल जे असांखे या उस्ताद जे असांखे बोसो ॾियण शिरक बिदअत अरे शिरक बिदअत न आहे वो सुन्नत सहाबा बेशक यो सुन्नत सहाबा है। तज़ीम ऐं दोखी अदब और एहतराम सां मुर्शिद कामिल जे हथ खे बोसो ॾियण इहो अदब और एहतराम आहे। इहो बोसो ॾियण शुरू खां हलंदो अचे थो। अल्हम्दुलिल्लाह इहो बोसो ॾियण सहाबा कराम जी सुन्नत आहे। पर असां आशिकनि जो अक़ीदो आहे सरकार त सरकारनि पर असां मदीने जी मिट्टी खे ॾिसंदा आहियूं उनखे बि बोसो ॾींदा आहियूं। आहे न बेशक 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 आशिक जी इश्क जी का हद ही ना है। जो सच्चो आशिक हूंदो आहे न जंहिंजो उस्ताद मुर्शिद कामिल हूंदो आहे उन जी का हद नाहे हूंदी उन जी का हद नाहे हूंदी जहिड़ी त असांजे तव्हांजा कामिल मुर्शिद करीम फरमाईंदा त इश्क जी का हद ना होती। इश्क मोहब्बत ना चीज के चीज कंदी आहे। इश्क मोहब्बत उन्ही मकाम ते पहुचाईंदी आहे जाते ॿियो को न पहुची सघंदो। पर मां चवंदुमि इश्क मकाम उन्ही मकाम ते इश्क मोहब्बत उन्ही मकाम ते पहुचाईंदे जाते मुल्ला मौलवी न पहुची सघंदो। त अल्हम्दुलिल्लाह सरकार ताईं सरकार जो इश्क मोहब्बत तलब भी पहुचाईंदी आहे। किताब सरकार ताईं न पहुचाईंदा आहिनि। अगर पहुचाईंदी आहे त मोहब्बत रसूल तलब रसूल सरकार ताईं पहुचाईंदी। तॾहिं त चवंदो आहे न पहिरियों मां ॻाल्हि इहा करे वियो आहियां त दीन किताबनि सां नाहे पैदा थींदो। दीन किताबनि सां नाहे पैदा थींदो। दीन वाइज़नि सां नाहे पैदा थींदो। जहिड़ी तरह को आशिक तो फरमाए न किताबों से नवाजों के असर से पैदा दीन पैदा होता है। अल्लाह के कामिल अकमल वलियों नजर से पैदा। दीन न किताबनि सां पैदा थींदो आहे। दीन न लंबियूं डिघियूं तकरीरुनि सां पैदा थींदो आहे। दीन न वाइज़नि सां पैदा थींदो आहे। दीन पैदा थींदो आहे मुर्शिद कामिल जी नज़र सां पैदा थींदो आहे। मुल्ला मौलवी हणी हणी थकी पवंदो। ॿियो नंबर मुल्ला हणी हणी थकी पवंदो। ॿ घंटा टे घंटा तकीरो करे करे थकी पवंदो। पर जॾहिं अल्लाह जो कामिल अकमल वली जॾहिं मिंबर रसूल ते वेहंदो कुर्सी मुबारक ते जलवा और फरोसींदो आहे हिक निगाह फेराइण सां हिक निगाह करण सां त ख़ुदा जो कसम हज़ारे गुनाहगारनि जी दिलि खे ख़रीद करे छॾींदो। हे अल्लाह जे कामिल अकमल वली जो कमाल। हे अल्लाह जे कामिल अकमल वली जो कमाल। पीछे छेड़ दे लिया इज़ारू ज़िक्रुल्लाह इज़ारू ज़िक्रुल्लाह। जॾहिं अल्लाह जे कामिल सरकार जो फरमान जॾहिं अल्लाह जे कामिल अकमल वली जे चेहरे ते नज़र पवण सां अज़ खुद दिल मां ही आवाज़ निकिरे अल्लाह अल्लाह। ये अल्लाह जे कामिल अकमल वली जी निशानी सरकार फरमान था। यह है अल्लाह जे कामिल अकमल वली जी निशानी। अल्हम्दुलिल्लाह इहो कमाल अल्लाह ताला रखियो आहे त असांजे तव्हांजे कामिल अकमल मुर्शिद में रखियो आहे। असांजे तव्हांजा कामिल अकमल मुर्शिद कंहिं बि गली खां बाज़ार खां रस्ते खां गुज़र सफ़र थींदो आहे तव्हां त पहुचा हो पराया पराया पर वॾा त वॾा पर नंढड़नि ॿारनि जी नज़र पवंदी आहे चहिरे मुबारक ते उन जी दिलि मां ज़बान मां ही आवाज़ निकिरंदो आहे अल्लाह।
ये आहे न पीछे झेड़वे मियां ये दुनिया वालों झेड़ो तो सा ना है तो के सिर्फ इश्क मोहब्बत से ला अगर तो के इश्क नबी इश्क रसूल रंगुल वाहिद दरगाह हुसैनाबाद में आज तो के दावत दरगाह हुसैनाबाद में आज अगो तो के दावत आगो तो के मुझे पीछे छेड़वे मियां पहले मेरे मुर्शिद दी सूरत वेख तो सही मेरा मुर्शिद खसेदा अखियां दा दिलिया तू एक दी दिल खस्ता सही तुम आई ताकत ना है जो एक जी दिल खसे सके तू पान ठलोआ तू पान खालिया पर हिन दौर में दिल दे हुकूमत कंदो आहे मुर्शिद हुसैन तुम बरवारो कंदो आयो पीछे झेड़वे मियां पहले मेरे मुर्शिद सूरत वेख सही मेरा मुर्शिद रिझाईंदा जग को तू एक को रिझा सही मेरा मुर्शिद वसदा हर जा सही तो मैं इहा भी ताका बनना है जो तू जेके तुझा पैसे सां ख़रीद थियनि जेके तूं मुरीद थो समझे तूं उन वटि पहुची सघे ख़ुदा जो कसम आहे अल्लाह जे कामिल अकमल वलियन में अल्लाह ताला पंहिंजी अता सां उहा ताक़त रखंदो आहे जॾहिं मुर्शिद कामिल खे पंहिंजा मुरीद उन सॾु करण सां मुर्शिद कामिल उन मुरीद वटि पहुची वेंदो आहे इहा ताक़त अल्लाह ताला हिन दौर में रखी आहे असांजे तव्हांजे कामिल अकमल मुर्शिद हुसैन बेशक आहे न हुसैन जंहिंते ज़ाहिरन मेहरबानी नथी थिए वरी ख्वाब में मेहरबानी थी उन्हनि ते वरी ख्वाब में मेहरबानी थिए थी हाजी वज़ीर अहमद जेको मदीनतुल मुनव्वरा में रहे थो जॾहिं उहो पंहिंजे मुर्शिद खे सॾींदो आहे ख़ुदा जो कसम आहे उन्हनि वटि बि मुंहिंजो मुर्शिद पहुची वेंदो ॻाल्हि हूंदी आहे अक़ीदे जी मुहबत जी जेतिरो अक़ीदो मज़बूत मुहबत मज़बूत आहे ओतिरो मुरीद जो कमु हली वेंदो आहे उन अक़ीदे मुहबत वारे अहले ज़िक्र वारे जो सॼो करणु कमु हूंदो आहे पहचान मुर्शिद कामिल जो कमु हूंदो बेशक सुभान अल्लाह ज़िक्र करे चओ अल्लाह चार ज़िक्र अल्लाह ताला इहो कमाल रखियो आहे असांजे तव्हांजे कामिल अकमल मुर्शिद में रखियो आहे मुर्शिद साडा वसदा हर जा मुर्शिदन करीमन जो फैज़ सभिनि फ़क़ीरनि जी दिलनि में आहे न अहले ज़िक्र वारनि जी दिलनि में आहे सचे अक़ीदे वारे जी दिलनि में आहे सॾु करणु उन सचे अक़ीदे वारे जो कमु हूंदो वो मुरीद काथे भी हुजे वो हुसैन फ़क़ीर काथे भी हुजे घर में हुजे बाज़ार में हुजे मस्जिद में हुजे शहर में हुजे पर में सॾु करणु हुसैनी फ़क़ीर जो कमु हूंदो आहे पहचान इत्तक़ू फ़िरासतुल मोमिन इत्तक़ू फ़िरासतुल मोमिन फ़इन्नहु यंज़ुर बिनूरिल्लाह अल्लाह जा कामिल सरकार फरमाईंदा अल्लाह जे कामिल अकमल वली जी फ़िरासत खां जो मोमिन ॾिसंदो आहे त अल्लाह जे नूर सां ॾिसंदो आहे इहो मोमिन जो शान आहे ॾिसंदो आहे त अल्लाह जे नूर सां ॾिसंदो आहे पर मोमिन जे सरदार मुर्शिद हुसैन कंबर वारे जो शान अल्लाह में
सुभान अल्लाह असां जा पर डाला उन्हनि जो गुलाम हाजी अहमद वो काथे हुयो वो ड्रिब चांडिया में हुयो असां जा पर डाला साईं हजत वया तशरीफ फरमा थिया मक्कतुल मुकरमा में मीना में होया असां जा पर डाला साईं उन जे मुरीद हाजी अहमद खे उन जे मुरीद हाजी अहमद खे तकलीफ़ थी त सोचई त मां हाणे मरी वेंदुमि मां कंहिंखे सॾियां वो कामिल पीर वारो हुयो त पंहिंजे मुर्शिद खे सॾकी हाणे मुंहिंजा मुर्शिद जॾहिं असांजे पर ॾाॾा साईं खे ड्रिब चांडिया खां सॾई जॾहिं सचे मुरीद पंहिंजे मुर्शिद खे असांजे पर ॾाॾा साईं खे सॾियो अल्लाह ताला हिजाब वारा पर्दा हटाए छॾिया असांजे पर ॾाॾा साईं जी नज़र मके खां मीना खां नज़र पंहिंजे गुलाम हाजी अहमद जेको पाकिस्तान सिंध चांडिया में रहे पियो उते नज़र हक़ल कयो उता फरमायो ए हाजी अहमद तू परेशान न थी तू न मरंदे तोखे कुछ न थींदो या है अल्लाह जे कामिल अकमल वली जी नजर मुरीदा पाकिस्तान में मुर्शिद अरबस्तान में सऊदी अरब में मक्कतुल मुकर्रम में उता मक्के खां सऊदी अरब खां मक्के खां जॾहिं नजर पंहिंजे मुरीद जेको पाकिस्तान में रहे थो उन ते पहुचे त पहुची सघे थी पर हिन वक्त भी हिन इज्तिमा ते सरकार मदीना शहनशाह मदीना जी नजर हिक गुलाम ते अॼु पहुची रही आहे ये शान है खिदमत कारों की आहे न हे शान असांजे पर ॾाढा साईं हे शान मुर्शिद हुसैन कमर वाले जो ये शान है खिदमत कारों की सरदार का आलम क्या होगा हर कोई फिदा है बिन देखे हर कोई फिदा है बिन देखे दीदार का आलम क्या होगा सरकार के बज़ाहिर ॾिठो ई न सरकार के ॾिठो ई न पर सरकार जे नूर जी झलक या ॾाढी सरकार जो नूर मुहम्मदी सुन्नत दसार पर जेकी सरकार जा अहल बेदन जेके आले रसूल हिन वक्त सरकार जे उन नूर वारी झलक नाराज न थी काबिल जुड़े पंहिंजे मुल्ला बिले खे वो चए थो त हुन मां झलक नज़र अचे थी अरे हे त अल्लाह जा कामिल अकमल वली आहिनि हिन मां सरकार जी सीरत वारी झलक नज़र न ईंदी त कंहिंजी झलक ईंदी त अल्हम्दुलिल्लाह हिन दौर में सरकार जी सीरत वारी झलक हुसैनी झलक सीरत वारी झलक नज़र ईंदी आहे त मुर्शिद हुसैन कमर वारे मां नज़र आहे तेरी नस्ल पाक में आला हज़रत जो कीदो तेरी नस्ल पाक में बच्चा नूर का तेरी नस्ल पाक में अकीदो बुध ए आला हज़रत जा मुरीद सलवान वारा
कादे मरी वयो आ आला हजरत जो तही अकीदो तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का तू है एने नूर या रसूल अल्लाह तेरा सारा घराना नूर का आला हजरत जो तहिया कीरो या रसूल अल्लाह अवा भी नूर अम्मा सैयदा तय्यबा अम्मा खातून जन्नत सलाम अल्लाह अलैहा भी नूर मौला अली भी नूर इमाम हसन अल मुस्तफा भी नूर इमाम हुसैन अली मकाम भी नूर या रसूल अल्लाह अवा भी नूर जेके क़यामत ताईं तमाम सैयदा आले रसूल औलाद अली दा वे सब नूर बाकी मुल्ले के पयो आ सूरियो कदे खत्म ही न थी अल्लाह खर जियन बेटाई साहब दुआओं कोई बेटाई साहब वरी न के दुआओं कोई था जेके मुल्ला ने दो नंबर जेके अहल बे जी तारीफ सरकार जी तारीफ साहबा कराम जने सा तारीफ कयो था उन्हनि के जलन तकलीफ दी बेटाई साहब जो बस दुआ ही ध्यान तो कोई छा अल्लाह खर आन भी गदा के जेतरो कुटना न समझा दो पंजे जिद में होदो बे नंबर मोला भी मौलवी भी होता बेटा हिसाब में बशर कोई कह छे अल्लाह खरजियन मंदियों जन जे मन में असा ये मखला असा आए तो प्रेम जो अल्लाह खरजियन मदियो जन जे मन में असा आए तो प्रिय जो उम्मीदों दी केड़ू उम्मीद बेटा हिसाब जो त खरजियन मरन न भले जियन अला खरजियन मदियो जन जे मन में तो असा प्रिय जो उम्मीदों दी अते किए वो मरन वो भली मरन सड़ी इन सूर में बेटा साहब फरमाए तो यो सूर उन्होंने कहा नवी दो आयन भी गधा आयन भी गधा देखिए आल बे तारीफ जलन सड़न हैदर कानते जलन सड़न बेटा साहब तो अल्लाह गधा जी ये इंसान में शुमारी ना ये गधा था ये जिद्दी था असा जो खुशू असा जो खुशू हैदर कान हैदर मरन यो सूरन को नवी दो मरन पोर छापड़े साहब जो मरन दा सड़ी मरन कोयलो थी को मरन सड़ी सारा में मरी विदा अल्हम्दुलिल्लाह हैदरियत हुसैनियत आज भी जिंदाबाद सुभान भी जिंदाबाद होगी क़यामत ताईं हुसैनियत जिंदाबाद होगी यजीदियत कल भी मुर्दाबाद हुई आज भी मुर्दाबाद सुभान भी मुर्दाबाद होगी क़यामत में भी यजीदियत मुर्दाबाद हुसैनियत तो जिंदाबाद हुसैनियत बाज़ पर लहराए होता हुसैनियत तो यजीदियत तो मुर्दाबाद यजीदियत इंसान गद से वने हैदर जिक्र अली
इबादत मौला अली जो ज़िक्र करण भी इबादत हाणे मुर्शिदन करीमन जी दुआ थींदी मां छा अर्ज़ कयमि त तकीर करण जी ज़रूरत ई नाहे ख़ुदा जो कसम ईअं हथड़ा खणंदा पर हीअं निगाहूं फेराईंदा आहिनि मुर्शिद करीम त ख़ुदा जो कसम असांजा कम ठही वेंदा निगाह फेराइण सां कम ठहंदा आहिनि पर जॾहिं हथड़ा खणंदा यकीनन असां जेके ख़ाली झोलियूं खणी आहियूं उहे भरिजी भरे पोइ मोटंदा ज़िक्र करे चओ अल्लाह अल्लाह